हिन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इहे बिल्कुलु बुर्ज ख़लीफ़ा वटि आहे, सफ़ा ही आहे बुर्ज ख़लीफ़ा पोयां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हिकु नए व्लॉग में ख़ुशि आमदीद चऊं था। अॼु को असांजो व्लॉग आहे दुबई शॉपिंग फेस्टिवल, जेको हर साल दुबई में लॻंदो आहे 1 जनवरी खां 1 फरवरी ताईं। अचो त गॾिजी हलूं हिन नए साल जे 2020 वारे फेस्टिवल में छा आहे, कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि, उहे गॾिजी ॾिसूं। अचो। शेख मोहम्मद बिन राशिद बुलेवर्ड में आहियूं हींअर असां, जेको दुबई मॉल जे ॿाहिरि आहे। हीउ सॼो बुर्ज ख़लीफ़ा ॾे वञे थो रस्तो। हीउ दुबई जूं राति जूं रोशनियूं आहिनि। फरारी वञे पई, वाकई वञे पई ड्रोन करे। P2 में अची वियासीं पार्किंग में, बुलेवर्ड पार्किंग, राइट प्लेस टू पार्क। बिल्कुलु सही जगह है जिथे माण्हू वेझे में बीहारे सघे थो पार्किंग में। 20 जी स्पीड सां। अची वियासीं पार्किंग में। गाड़ी पार्क करण खां पोइ हाणे हलूं था मथे। हलो त हलूं मथे। बुलेवर्ड वॉक ते वॉक पिया कयूं। सॼो बुलेवर्ड आहे, माना बुर्ज ख़लीफ़ा जे भरिसां जेको बि इलाइक़ो आहे उन ते जेको चो तरफ़ ठहियलु आहे उनखे बुलेवर्ड वॉक चवंदा आहिनि। बुर्ज ख़लीफ़ा पंहिंजे रंगनि में। बुर्ज ख़लीफ़ा जे भरिसां ई वञूं पिया। सफाई साइड ते जिथे असीं तव्हांखे वठी आया आहियूं दुबई शॉपिंग फेस्टिवल जी एंट्री। ॿारनि लाइ स्लाइड ठहियलु आहे, हितां निकिरंदा ॿाहिरि, जेका मथां चढ़ंदा स्लाइड ते, चाढ़ियुनि ते न चढ़ो, स्लाइड मां अचो। बुर्ज ख़लीफ़ा जो बहितरीन व्यू। हेॾा वॾा मिरर लॻल आहिनि, हेॾा वॾा शीशा लॻल आहिनि, घुमंदड़ शीशा। हिनमें तव्हां पाण खे बि ॾिसी सघो था, बुर्ज ख़लीफ़ा खे बि ॾिसी सघो था, ॿियनि माण्हुनि खे बि ॾिसी सघो था। ॿेड़ियूं हलनि पियूं। हुन पासे दुबई मॉल आहे, सम्झो त दुबई मॉल जो ॿियो पासो। मां पहिरीं चकर आयो आहियां हिते हिन पासे खां।
ये जगह पुल आहे क्रॉस करे हुन पासे वञिबो इनखे चवनि था भुज पार्क। दुबई शॉपिंग फेस्टिवल अची वियासीं सरप्राइज़ जगह ते अची वियासीं। इहो हुयो अॼु असांजो सरप्राइज़। बाक़ी दोस्तनि इहा जगह कान ॾिठी हूंदी इवन जेके दुबई में रहनि था। छो त ही बस दुबई शॉपिंग फेस्टिवल जे टाइम ते ही स्टार्ट थींदो आहे। दुबई शॉपिंग फेस्टिवल आहे 1996 खां शुरू थियो हो। शेख मोहम्मद बिन राशिद जेको आहे हींअर जो रूरल आहे दुबई जो पुराना दुबई जो उन ज़माने में शुरू कयो हो। 25 साल थी विया आहिनि हिनखे। वॾो मशहूरु आहे दुबई शॉपिंग फेस्टिवल। साल में हिकिड़ो चकर लॻंदो आहे 1 जनवरी खां 1 फरवरी ताईं। हितां एंटर थियासीं हिन में हिकिड़ी साइट आहे हिकिड़ी जॻह आहे। साम्हूं दुबई मॉल ॾिसण में पियो अचे, बुर्ज खलीफा ॾिसण में पियो अचे, फोर्टनाइट जेके दोस्त गेम खेलंदा हूंदा उन्हनि गेमिंग ज़ोन। ये लोगो आहे दुबई शॉपिंग फेस्टिवल जो। 25 ॿारनि लाइ एक्टिविटीज़ रखियल आहिनि। बहितरीनु जी शइ आहे त माण्हू हिते बग़ैर कुझु ख़र्च कए कुझु खाइण पीअण लाइ वठिणो आहे त ठीकु आहे तव्हां वरितो, न त हिन जी कंहिं का टिकट कोन्हे न छा आहे। खोड़ एक्टिविटीज़ आहिनि जेके मुफ़्त में आहिनि त ॿारनि लाइ माण्हू अचे थो ॿारनि सां गॾु त हुनजो सुठी एक्टिविटी थी वञे, सुठो वीकेंड गुज़री थो वञे। नंढा नंढा दुकान खाधे जा स्टॉल हाई स्ट्रीट ज्वेलरी। डिजाइनर स्लिप Hanadi's jewelry, painting, اللي فوق بيخش خليفه يسبح. ايه ابي يسمعون. اوكي على 3 لازم. اوكي on 3. जी जगह है यहाँ एक्टिविटी की जगह है फोर्टनाइट के सिलसिले يلا جاهزين؟ गेमर्स हैं जगह दुबई ready 3 सब गठिया 2 1 go. और मैं शर्ट पे आउटलाइन اوكي حبيتهم والله انتوا رهيبين. اوكي المايك عطوا المايك راح يسوي معايا جاهز بالضبط. Just stop. Clear. Okay. Oh, he's gonna put you on social media, so you have to speak. You have to show him the love. यह है मेकर्स स्टूडियो जिते तव्हां नाइक हिकाब शइ वठो उनखे पंहिंजे हिसाब सां कस्टमाइज़ कयो, पंहिंजे हिसाब सां जेको लिखणो आहे तव्हां लिखी सघो था। We play Dubai. I think in the middle. Okay. Give me the mic. Okay. You have to. Shirt and shoes and सादा शूज़ पे आज पेंटिंग कर सकता था। ये पेंटिंग पे है। एक्टिविटीज़ हैं। हर तरह की एक्टिविटी हर माण्हू जे हिसाब सां जंहिंखे जेको करणो आहे। नंढा नंढा स्टॉल ही सॼा खाधे जा साम्हूं दुबई मॉल
Khalifa. 4. Okay, let's see it. 1, 2. Oh! Banyak karakter. Main नीचे सब जल्दी जेंटलमैन इसका प्रिंस बी يلا عسير. اوه اوه اوكي يلا يلا روح روح. शॉप दुबई जे लोगो वारी हर शइ कलरफुल दुबई जो लोगो आहे टी शर्ट आहे मग आहे पेन आहे किचन सब शइ House of Pops. More activities and money. So night जो काफी स्टॉल है इनके. Kids zone, retail, food and beverages. सब जेके बिल्डिंग्स आहिनि ये बुर्ज खलीफा जे आस पास आहिनि जेके साम्हूं हुया ही बुर्ज पार्क आहे मथे पार्क आहे जिते माण्हू वेही सघे थो. सी यू अगेन ही लिखियलु आहे फेब्रुवरी 2020 ताईं आहे सुभाणे जो आख़िरी ॾींहुं आहे. दोस्तों हिते पुॼाणी थी थिए माना हितां एंट्रेंस बि आहे पुॼाणी बि आहे जेको हितां एंटर थींदो त जितां असां एंटर थियासीं हुते हुनजी पुॼाणी थींदी जेको हुतां आयो हुते पुॼाणी थींदी. दोस्तों उमेद आहे तव्हांखे ब्लॉग पसंदि आयो हूंदो. पसंदि अचे त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा असांखे ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु विसारींदा. सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु प्रेस कंदा जेके बि असांजा नया ब्लॉग्स हूंदा उहे तव्हां ॾिसी सघंदा. सदाईं गॾु मिलूं था कंहिं ॿिए ब्लॉग में.